हरे कृष्ण। कुछ ॾींहंनि खां पोइ असां गणेश चतुर्थी मल्हाईंदासीं। चङा ॼणा तव्हां बि रखंदा हूंदव, घर में गणेश रखंदा आहिनि। हिन बार त वायरस जे कारण वॾा वॾा पंडाल शायदि न लॻनि, लेकिन सभिनि जे घर में गणेश त ईंदा आहिनि। त असां छो जो 3 ॾींहंनि खां पोइ जेको गणेश चतुर्थी आहे, 19 तारीख़ आहे, 3 ॾींहंनि खां पोइ गणेश चतुर्थी, त छो न गणपतिअ जी या गणेश जी असां महिमा ॿुधूं ऐं सम्झूं केरु आहे गणपति। त इहो त सभिनि खे ख़बर आहे कि भॻवानु शिव ऐं पार्वती जा 2 पुट, कार्तिकेय वॾो ऐं नंढो गणेश। थोरो हाणे तत्व खे बि सम्झणु खपे। शिव जी केरु आहे? भॻवानु कृष्ण जो भक्त। पार्वती केरु आहे? भॻवान जी भक्त। गणेश कार्तिकेय भक्त त आहे, लेकिन सॼे देवताउनि जो, जेके बि 33 करोड़ देवता आहिनि, इन देवताउनि जो सेनापति आहे। जॾहिं देवताउनि जी राक्षसनि सां या दानवनि सां लड़ाई थींदी आहे त सेनापति जे रूप में कार्तिकेय वेंदा। गणेश भॻवान जो शुद्ध भक्त। असां चईंदा न विघ्न विनाशक। गणेश केरा? विघ्न विनाशक। दक्षिण भारत में तव्हां वेंदव, हिकिड़ो भॻवान नरसिंह देव जो मंदिर आहे। उन मंदिर में नरसिंह देव खे चामर था हिलाइनि, मतिलबु पंखो था झलनि गणेश जी। त भॻवान नरसिंह देव जा भक्त आहिनि, शुद्ध भक्त आहे गणेश। त विघ्न विनाशक, असली विघ्न विनाशक केरु आहे? भॻवान कृष्ण। सृष्टिअ जो त पालनहार, सृष्टिअ जो रखवालो त कृष्ण आहे न। सभिनि जी रक्षा कृष्ण कंदो आहे, सभिनि जे हृदय में कृष्ण वेठल आहे। लेकिन कृष्ण कुझु सेवा पंहिंजे भक्तनि खे ॾींदो आहे, पंहिंजे भक्तनि जो नालो वधाईंदो आहे। भॻवान विष्णुअ जे वरदान सां ई, भॻवान विष्णुअ ई इहो वरदान ॾिनई गणेश खे कि हर पूजा में, हर यज्ञ में सभिनि खां पहिरियों गणपति पूजा थींदी। त इहो भॻवान कृष्ण जो ई वरदान मिलियल आहे गणेश खे। त विघ्न विनाशक असली केरु आहे? भॻवान कृष्ण। उन भॻवान कृष्ण जो हिकु रूप आहे नरसिंह देव। असां चईंदा आहियूं भक्ति विघ्न विनाशक नरसिंह भॻवान। भक्तीअ में जेके विघ्न था अचनि पिया, उनखे भॻवान नरसिंह पाण ख़तमु कंदो, असां अगरि भक्ति कंदासीं त। लेकिन जनरल विघ्न विनाशक भॻवान नरसिंह देव छा चई? चई मुंहिंजो भक्त आहे न, शुद्ध भक्त गणेश, इहो संभाले, इन जो बि गुणगान थिए। हर पीउ चाहींदो आहे कि उनजे पुट जो गुणगान थिए। त उअं ई भॻवानु चाहींदो आहे कि उनजे भक्तनि जो बि गुणगान थिए। त भॻवान नरसिंह देव इहा शक्ति ॾिनई। तव्हां ॾिसंदा भॻवान इन गणेश जो जेको हिते हाथी वांगुरु मुंहुं आहे, त हे कुंभ, हिनखे कुंभ चईंदा आहिनि। वॾो हूंदो आहे न हाथीअ में, कुंभ। त हिते ब्रह्मा जी ॿुधाईंदा आहिनि असांखे कि गणेश पंहिंजे कुंभ ते भॻवान गोविंद जा चरण धारण कंदो आहे, भॻवान कृष्ण जो। ऐं उन मां ई गणेश खे शक्ति मिलंदी आहे विघ्न विनाशक ठहण जी। जेके विघ्न विनाशक शास्त्रनि जे हिसाब सां त देवताउनि जे कार्य में जेके विघ्न ईंदा आहिनि, उहो विनाशक आहे गणेश, मनुष्य लाइ न। हे त विघ्न विनाशक आहे, ठीकु आहे, गणपति। असां यज्ञ वग़ैरह कंदा आहियूं, इन करे पहिरियों गणपति जी यज्ञ कंदासीं त विघ्न न ईंदा। लेकिन हर जगह विघ्न विनाशक लाइ भॻवान कृष्ण। त नरसिंह देव या भॻवान कृष्ण जा चरण
गणेश पंहिंजे मथे ते धारण कंदो आहे तॾहिं विघ्न विनाशक जी शक्ति ईंदी आहे। ॿियो गुण गणेश जो, इलाही बुद्धिमान। कृष्ण से भजे बड़ो चतुर, बंगाली में कहावत आहे, जेको कृष्ण जो भजन कंदो त चतुर आहे। हिकु बार व्यासदेव वियो देवताउनि वटि, त सभिनि देवताउनि व्यासदेव खे गदी ॾिनी वेहण लाइ, पूजा कयनि, पेर वेर धोअनि। वॾो व्यासदेव त भॻवान जो अवतार ऐं महामुनि। त व्यासदेव चयईं कि हिकिड़ो वॾो कार्य करिणो आहे, लेकिन मनुष्य जे शायदि क्षमता न हूंदी करण जी, त मूंखे कोई देवता खपे। ही कार्य छा आहे, जेके बि ग्रंथ आहिनि माने हिते आहिनि मेमोरी में, हाणे हुनखे लिखणो आहे। कलयुग थो अचे न। पहिरों छा थींदो हुयो, गुरु पंहिंजे मुख सां ॿुधाईंदो हुयो, शिष्य पंहिंजे कन में धारण कंदो, स्टोर करे छॾींदो ऐं वरी उहो अॻिते वधाईंदो। हाणे त असां हिकु 10 डिजिट नंबर मोबाइल स्टोर नथा करे सघूं हिते। तव्हां ॾिसो तव्हांजे मोबाइल में 1500, 2000, 3000, 4000 नंबर हूंदा, यादि घणा हूंदा, 4 बि न। इलाही रेयर असां कोई नंबर यादि हूंदो आहे। पहिरों त छा थींदो आहे न, डायल कंदा हुआसीं, या उहो अहिड़ी वारी टेलीफोन ईंदी जंहिंमें सर्कल डायलिंग ईंदी हुई, त कुझु यादि बि थींदो, लिखंदा हुआसीं। हाणे त कंहिंखे ॿुधाइणो आहे नंबर त व्हाट्सएप शेयर, कार्ड शेयर करे छॾो, त बुद्धि अञा कमज़ोर थी थींदी वञे, स्मरण शक्ति अञा कमज़ोर थी थींदी वञे। त व्यासदेव चयईं त अॻिते कलयुग में माण्हुनि खे स्मरण कान्हे, त ग्रंथनि खे छा करिणो, इन्हनि जे फ़ाइदे लाइ मनुष्य जे लिखणो पवंदो, प्रिंटिंग प्रेस में विझणो पवंदो। त शुरू में ड्राफ्ट केरु ठाहे, पहिरों जेको राइटिंग केरु करे, त सभु देवता चवनि ठीकु आहे असां कंदासीं। लेकिन व्यासदेव चयईं जेको बि अॻिते ईंदो न, हिकु ॻाल्हि ध्यानु रखिजो, मां ॻाल्हाईंदो ईंदुमि उहो लिखंदो ईंदो, नॉन स्टॉप मां ॻाल्हाईंदुमि, नॉन स्टॉप हुनखे लिखणो आहे। ऐं हिकु बार मां चई छॾियो न, पोइ न पुछिजो छा चयव, मां भुलिजियुमि, वरी चओ रिपीट करो, चई न। अहिड़ो सेवक खपे। टाइम कान्हे को असां वटि, जल्दी जल्दी करिणो आहे, वॾो कार्य, सभु ग्रंथ लिखणा आहिनि। त गणपति अॻिते आयो। गणेश चयईं व्यासदेव जी मां कंदुमि इहो कार्य, मां इहा सेवा कंदुमि। त सॼो महाभारत, 4 वेद, 18 पुराण, हज़ारों उपनिषद सभु लिखिया। ऐं उन ई महाभारत में भगवत गीता बि आहे। त गणेश चयईं इहा त वॾी सेवा आहे, त मां कंदुमि कृष्ण लाइ, इहा मानव जाति लाइ वॾी सेवा। व्यासदेव गणपति त एतिरो फास्ट थी वियो कि वेद व्यास जी लिखंदो गणपति, वेद व्यास जी ॿुधाईंदो ऐं गणपति लिखंदो। त गणपति सोचईं एतिरो फास्ट लिखणो आहे, त हिकिड़ो पंहिंजो ॾंद तोड़ियईं ऐं ॾंद खे पेन ठातईं। इन करे एक दंत गणपति जो नालो थियो एक दंत, जो करे हिकु ॾंद पाण तोड़े छॾियईं न, पेन ठाहे करे लिखणु चालू कयईं। त वॾो कार्य असां सभिनि मनुष्य लाइ इहो वॾो आशीर्वाद आहे। वेद व्यास जी इहे ग्रंथ लिखिया ई न पाण, इहे ॿुधायईं ऐं लिखण जो कमु कयईं गणेश। उन खां पोइ वॾनि जी इज़त करणु, पंहिंजे माउ पीउ खे सुठे सां आदर करणु, उन्हनि जो सम्मान करणु, इहो गणपति खां सिखणु खपे। या त कथा ॿुधी हूंदी कि गणेश ऐं कार्तिकेय, पार्वती ऐं शिव वेठा हुया। त हाणे अलॻि अलॻि रूप आहिनि, लेकिन सिद्धांत हिकु ई आहे। त हिन ॿिन्हिनि चवनि हा विहांउ करिणो आहे। पार्वती चई ठीकु आहे, हिक जो विहांउ कंदासीं पहिरियों, पोइ ॿिए जो कंदासीं। सभिनि महिमाननि खे हिकु साथ रोटी खाराईंदासीं, त महिमान चवंदा कंजूस थी वियो आहे शिव, अलॻि अलॻि ॿ रोटी खाराए न, हिकु बार में ई हूंदो आहे न। चङा ॼणा असां ॾिसंदा आहियूं कि 2-3 विहांउ हिकु साथ करे छॾींदा आहिनि, पोइ ख़र्चु बचे।
त पार्वती चई न असां ॿई अलॻि अलॻि कंदासीं। त पहिरियों कंहिंजो थिए, आहे त पहिरियों स्कंद वॾो, कार्तिकेय वॾो, पहिरियों कंहिंजो करूं। त पार्वती चई ॿई त ठीकु आहे, थोरो ओछो फ़र्क़ु आहे, लेकिन जेको बि संसार जा 7 चक्कर कटे ईंदो उनजो विहांउ पहिरियों थींदो। कार्तिकेय त ॿुधियई, हाणे कार्तिकेय वटि जेको वाहन आहे उहो केरु आहे? मयूर, मोर। मोर त वेठो हलणु फटाफट हली वियो। गणपति जो वाहन उहो बि फास्ट आहे, लेकिन मूषक चूहे ते सवारी कंदा आहिनि, लेकिन हे कोई साधारण चूहो कान्हे, हे सभु दिव्य हूंदा आहिनि। त गणेश छा कयईं, माता पिता वेठा आहिनि न, भजन हूंदा न, माता जाति पार्वती पिता महादेव। त ॾिठई भई माना त माउ पीउ हिते वेठा आहिनि, इहो ई संसार आहे। त वञी करे 7 चक्कर कटे ऐं अची वियो, हे माता मां अची वियुमि। जेसि ताणी कार्तिकेय वापसि मोटी आहे, हिते त गणेश विहांउ जी तयारियूं चालू थियूं, है न। रिद्धी सिद्धी 2 विहांउ कनि गणेश जी, 2 ॼणनि सां, 2 भेनर। त वॾनि खे कीअं आदर करणु खपे, सम्मान करणु खपे, लेकिन हिते हिकिड़ो थोरो सिद्धांत सम्झी वठूं। माउ पीउ सभिनि ॿारनि खे सेखारींदा आहिनि इहा कथा, भई माउ पीउ संसार आहे तव्हांजो, लेकिन असांखे इहो सम्झणु खपे कि शिव ऐं पार्वती केरु आहिनि। महादेव शिव महाभागवत भक्त भगवान कृष्ण जो, भगवान कृष्ण जो वॾो भक्त। वैष्णवानाम यथा शंभु, जेतिरा बि भगवान कृष्ण जा भक्त आहिनि उनमें सभिनि खां वॾो भक्त हिन ब्रह्मांड में महादेव। ऐं पार्वती वो भी भगवान जी महान भक्त आहे। त जेको भक्त हूंदो आहे उहो संसार थी थो सघे। माउ पीउ भक्त आहिनि भगवान जा, त उहो ॿारनि लाइ संसार थी वियो त ठीकु आहे। छोकी शास्त्रनि में बि या पहिरों जे ज़माने में बि कीअं थींदो हुयो, जेको गुरु हूंदो हुयो उहो भगवान जी सेवा में लॻल हूंदो, ऐं हिकिड़ो परिवार हूंदो, उन में जेको मुड़ुसु हूंदो, उन परिवार जो मुखिया, उहो गुरूअ जी सेवा में लॻल हूंदो। गुरु उनखे भक्ति सेखारींदुसि, ऐं उनजी घरवारी पंहिंजे मुड़ुस जी भक्तीअ में सहायता कंदी, ऐं ॿिन्हिनि खे हिकिड़ी गति मिलंदी। ऐं ॿार हूंदा उहे पोइ माउ पीउ जी सेवा में हेल्प कंदा, लॻी वेंदा। त पति ऐं पत्नी ये ॿई जेके माउ पीउ ठहनि जॾहिं, त इहे माउ पीउ जो कर्तव्य आहे कि इहे भगवान जी भक्तीअ में लॻनि, तॾहिं वञी उहो संसार थींदो, न त न थींदो। न त ईअं त जनम में सभी पिता माता पाया, सभिनि खे माता ऐं पिता मिलंदो आहे जनम में। हर जन्म में हिकिड़ो बैक्टीरिया बि आहे, हिकिड़ो कोरोना वायरस बि आहे, त कोरोना वायरस बि त कंहिं जन्म ॾिनो आहे न, त उनजा बि माउ पीउ आहिनि न, त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। त सिर्फ़ु माउ पीउ थियण सां कुझु न थींदो। चईंदा आहिनि पैदा करण वारे खां पालण वारो वॾो। त सिर्फ़ु तव्हां कंहिं ॿार खे पैदा कयव त माउ पीउ न थींदव, हुनजो पालन पोषण करिणो पवंदो। ऐं पालन पोषण में बि ईअं न कि हुनखे सुठा लटा कपिड़ा आणे ॾिना, रोटी खाराई, वॾे स्कूल में एडमिशन विधो, टीवी ॾिनो, वीडियो गेम ॾिनो, न, हुनजी भक्तीअ जो पोषण करिणो पवंदो, तॾहिं त न माउ पीउ थींदासीं। माउ पीउ परम हितैषी हूंदा आहिनि पंहिंजे ॿार लाइ, कि असां सभिनि खां ज़्यादा फ़ाइदो पंहिंजे ॿार जो चाहूं था, पंहिंजो पाण खां बि ज़्यादा पंहिंजे ॿार खे फैसिलिटी था ॾियणु चाहियूं। त उहो छा ॾींदव तव्हां हुननि खे? बाक़ी त हुनजे जीवन में जेको कर्म अनुसार सभु अचे थो, लेकिन तव्हां हुनखे भक्ति ॾींदव, त भक्तीअ सां आत्मा जो पोषण थींदो। त जेको तव्हांजो ॿारु आहे उहो त आत्मा आहे, शरीर त मृत आहे, त सिर्फ़ु शरीर जो पोषण करण सां न थींदो कुझु बि। त जॾहिं हुनजी आत्मा जो पोषण कंदव, जॾहिं हुनखे भक्ति कराईंदव,
तॾहिं तव्हां उन लाइ पूरो संसार थींदव। त हिन करे तव्हां पाण भक्ति करो कृष्ण जी, ऐं पंहिंजे ॿार खे कृष्ण जी भक्ति करायो। तॾहिं वञी करे उहो जॾहिं ॿार तव्हांजो पूर्ण शरणागत थींदो त हुनखे फ़ाइदो मिलंदुसि ऐं थींदो, छोकी तव्हांजे पंहिंजे भक्तीअ सां पाण शुद्ध थींदव जॾहिं तव्हां, त तव्हांजो ॿार ई छा, ॿिया बि तव्हांजी शरण में ईंदा। हिन दुनिया में हिक ई शइ जी कमी आहे, उहा आहे भक्ति। त जेतिरा ज़्यादा भक्त ठहींदा, भॻवानु कृष्ण जा भक्त ठही करे भक्ति कंदा, ओतिरो हिन संसार जो उद्धार थींदो। त चालू असां काथऊं करूं? पंहिंजे घर मां। पहिरियों पाण भक्त ठहूं, माउ पीउ ॿई भक्त ठहनि, ॿार खे भक्त ठाहिनि। त शिव ऐं पार्वती त महाभागवत वैष्णव आहिनि। भॻवानु विष्णु भॻवानु कृष्ण जा भक्त आहिनि। त हिन करे गणेश खे फ़ाइदो मिलियो, जो हिकिड़ो पोषण करनि पिया। त तव्हां माउ पीउ सिर्फ़ु, असां संसार में कोई बि माउ पीउ न ठही सघंदो सिर्फ़ु पैदा करण सां। उहो त पोइ जानवर बि था करनि पिया, लेकिन उन्हनि जो ओतिरो महत्व कान्हे। तव्हां हिन जे आत्मा जो पोषण करो था ॿार जे, हिनखे भक्ति सेखारियो था, हिनखे धर्म जे मार्ग ते आणो था। तॾहिं मनुष्य जो ॿार जानवरनि जे ॿार खां अलॻि कहलाईंदो। इहा सिद्धांत क्लियर हुजणु खपे। न त माउ पीउ सेखारींदा त आहिनि, लेकिन पाण बि असांखे भक्ति कंदासीं तॾहिं हो ॿार खे फ़ाइदो ॾेई सघंदा। त इहो हिकिड़ो गणेश जी खां असांखे सिखण लाइ मिलियो। हाणे गणेश जो डबल रोल आहे, शिव जी जो बि डबल रोल आहे। त जेतिरा बि देवी देवता हूंदा आहिनि, 33 करोड़ असां चईंदा आहियूं देवता आहिनि, सभु भॻवानु कृष्ण जे निर्देश में करनि था सेवा। सभु ब्रह्मा खां वठी करे हेठि ताणी जेके बि आहिनि, सभु भॻवानु कृष्ण जे निर्देश में आहिनि। लेकिन हिन में शुद्ध भक्त जेके हूंदा आहिनि कृष्ण जा, उहे घटि आहिनि। जे सरकार हूंदी, सरकार में त इलाही सरकारी नौकर आहिनि, लेकिन उन्हनि में कुझु हूंदा आहिनि जेके पंहिंजे देश सां प्रेम कंदा आहिनि। कुझु हूंदा आहिनि जेके पंहिंजी सरकार, पंहिंजे प्रधानमंत्री सां प्रेम जो संबंध हूंदो आहे, उहे भक्त कहलाईंदा। त भॻवानु कृष्ण जा भक्त घटि आहिनि, सभी देवता कान्हनि के, शुद्ध भक्त। सेवा सभु करनि था, लेकिन शुद्ध भक्त कान। त जीअं ब्रह्मा, शिव जी, यमराज, गणेश, ये सभु शुद्ध भक्त आहिनि। पार्वती, सूर्यदेव, तॾहिं त सूर्य खे भॻवानु भगवत गीता ॿुधाई। त ये सभु भॻवान जा शुद्ध भक्त आहिनि, अञा बि आहिनि। त गणेश भी हिकु शुद्ध भक्त आहे। त जेके बि देवता शुद्ध भक्त हूंदा आहिनि, हिन जो डबल रोल हूंदो आहे। त अगरि तव्हां गणेश वटि वञो था ऐं गणेश खे या गणपतिअ जो हाणे जेको अचे थो 3 ॾींहंनि खां पोइ गणेश चतुर्थी, तव्हां गणेश खे घर में वठी था अचो त प्रार्थना करो था, अगरबत्ती, ॾीओ, है न, माला, डेकोरेशन, सभु सुठो, भॼन ॻायो था, भोग लॻायो था। लेकिन अगरि तव्हां गणेश जी ईअं ई सिर्फ़ु सेवा कंदव त उहो गणेश तव्हांजे लाइ देवता जे रूप में आहे। ऐं पोइ तव्हां घुरंदव भाई हे खपे, हे खपे, दुकानु सुठो हले, वापारु सुठो हले, ॿार सुठे सां पढ़नि, घर में सुख शांती, इहो सभु देवता जो रोल आहे, विघ्न विनाशक। त उहो कंदव, उहो तव्हांजे देवता जी हिकु लिमिटेशन हूंदी आहे। जेको बि देवता आहे उहो तव्हांजे कर्मनि खां ज़्यादा न ॾेई सघंदो। इन करे शास्त्र में कोई अलॻि सां कोई फैसिलिटी या उहो कान्हे को कि देवता पूजा करो। देवता तव्हांखे भगवत गीता में क्लियर ॾिनल आहे, देवता तव्हांखे उहो ई ॾींदा जेको कृष्ण ॾींदो। देवता सिर्फ़ु पोस्टमैन जो कमु कंदा आहिनि। लेकिन उन ई गणेश खे, उन ई गणपतिअ खे अगरि तव्हां चओ था हे गणेश जी, तव्हां त भॻवान जो महान भक्त आहियो ऐं भॻवानु कृष्ण जी भक्तीअ में रत आहियो,
असांजे मथां आशीर्वाद करो, असांजे परिवार जे मथां आशीर्वाद करो कि असां भी भगवान जी भक्ति करूं। तव्हां आया हाणे कोई 1.5 ॾींहुं रखे, कोई 3 ॾींहुं रखे, कोई 5, कोई 7, कोई 9, कोई 11 ॾींहं गणेश रखंदो, त तव्हां आशीर्वाद ॾियो कि असां भगवान जी भक्ति करूं। तव्हां हिते आया आहियो त असांखे आशीर्वाद ॾियो कि असां कृष्ण जी भक्ति में सुठे सां लॻूं। हरे कृष्ण मंत्र जो जेको असां जप करूं था उन में ध्यानु नथो लॻे, टेस्ट नथो मिले, त असां कीअं भक्तीअ खे वधायूं, इहो आशीर्वाद ॾियो। इहो असली रोल आहे गणेश जो। देवता वारो रोल एक्सटर्नल आहे, ॿाहिरी रोल आहे। जेको मेन रोल आहे उहो भक्त जो रोल आहे। इन अप्रोच सां तव्हां जॾहिं गणेश खे अप्रोच कंदव तॾहिं तव्हांखे गणपति आशीर्वाद ॾींदो। पोइ तव्हांजे घर में सुख, शांति, आनंद, संतुष्टि इहे सभु ईंदा, छोकी तव्हां भक्ति में लॻल आहियो। हिकु प्रधानमंत्री हूंदो आहे देश में, असांजे देश में प्रधानमंत्री आहे, उन्हनि जा मंत्री हूंदा आहिनि इलाही सारा। त तव्हां मंत्रीअ वटि वञो था, हाणे मंत्रीअ खे तव्हां घुरी था सघो, भाई मुंहिंजो हे कागर साइन कराए ॾियो, मुंहिंजो हे प्रोजेक्ट पास कराए ॾियो, असांखे हिते स्कूल ठाहिणो आहे, हिते रोड ठाराए छॾो, हे करो हो करो। ठीकु आहे, जेको हुनखे सम्झ में ईंदुसि कंदो, न सम्झ में न कंदो। लेकिन अगरि तव्हां उन मंत्री वटि वञो ऐं उन मंत्रीअ खे चओ, भाई तव्हां त प्रधानमंत्री जी सेवा में लॻल आहियो, ऐं प्रधानमंत्री त प्रधानमंत्री आहे, त असां बि प्रधानमंत्री जी सेवा में लॻणु चाहियूं था, थोरो आशीर्वाद करो, कुझु मिल रहायो, त कहिड़ो ज़्यादा फ़ाइदे वारी डील आहे तव्हांजे लाइ। त ईअं ई गणपति वटि तव्हां वेंदव, हे सुख ॾियो, हे सुख ॾियो, गणपति तव्हांजो हिसाबु किताबु खोले पंहिंजे आईपैड में ॾिसंदा, हा भई ठीकु आहे, हिन जा हेतिरा कर्म आहिनि, हिनखे हेतिरो ॾियो। तव्हां घुरो था, उन सां छा थींदो? इन करे असां वटि चङा ॼणा ईंदा आहिनि कि असां त घुरियो भॻवान सां, नारियल बि चढ़ायो, अगरबत्ती बि चढ़ाई, लेकिन भॻवानु ॾिनो ई कान। अरे त हिसाबु किताबु ॾिसंदा न, तव्हांजे कर्मनि में आहे कि न भौतिक। लेकिन अगरि तव्हां आध्यात्मिक घुरंदव, भक्ति घुरंदव गणेश खां, त गणेश पंहिंजो आईपैड जेब में रखंदो, चए हा हाणे त आयो आहे, कोई विरला अहिड़ा ईंदा आहिनि, चई मां त भॻवान जी भक्ति करां थो, मां तव्हांजे लाइ प्रार्थना करां थो, तव्हांखे आशीर्वाद थो ॾियां कि तव्हां बि भॻवान जी भक्ति में लॻो, लेकिन तव्हां घुरो त सही भक्ति भॻवान जी। त तव्हां कृष्ण जी भक्ति घुरो, भॻवान जी भक्ति घुरो गणेश खां, त उहो ज़्यादा फ़ाइदे वारो आहे, वॾो फ़ाइदो हुन में आहे। त इहो गणपति जो डबल रोल आहे। हाणे गणेश जे परिवार ते थोरो नज़र विझूं, भक्तीअ जो प्रभाव ॾिसो। शिव जेको आहे, भॻवान शिव, उनजी सवारी छा आहे? सवारी कंहिंते कंदा आहिनि? भॻवान शिव कंहिंते सवारी कंदा आहिनि? नंदी, बैल जे रूप में, ऐं गले में छा रखंदा आहिनि? नांग। ऐं पार्वती कंहिंते सवारी कंदी आहे? शेर ते। ऐं कार्तिकेय वॾो पुटु जेको घर जो, उहो कंहिंते सवारी कंदो आहे? मोर ते। ऐं गणेश कंहिंते सवारी कंदो आहे? चूहे ते। त ॾिसो परिवार कीअं आहे, चारई अलॻि अलॻि दिशा में आहिनि। हाणे अगरि कार्तिकेय पंहिंजे पीउ सां मिलणु अचे थो शिव सां, त मोर छा कंदो? नांग खे खाइण लाइ अॻिते वधंदो। ऐं अगरि पार्वती अचे शिव वटि, त शेर बैल खे खाइण लाइ अॻिते वधंदो। ऐं अगरि गणेश ते शिव वटि, त नांग चूहे खे खाइण लाइ अॻिते वधंदो। ऐं आपस में मिलनि त सभु ऑपोज़िट थी वियो न, त परिवार कीअं हलंदो? त हिन सां शिक्षा था थी मिले असांखे। असांजे परिवार में बि 4 भाती 5 भाती आहिनि, सभु अलॻि अलॻि डायरेक्शन में आहिनि। पोइ प्रॉब्लम थो थिए, गॾु अचूं था त क्लैश था थियनि, प्रॉब्लम था थियनि, असांजा आइडिया अलॻि अलॻि आहिनि, ॼमे नथो, मज़ो नथो अचे। त शिव, हिन परिवार जो मुखिया शिवजी, उहे भजन में, भॻवानु कृष्ण जे भजन में एतिरो स्ट्रॉन्ग लॻल आहिनि, ईअं रत आहिनि, इहे सभु जेके प्रॉब्लम आहिनि न, इहे ख़तमु थी वेंदा आहिनि।
ये न ईंदा आहिनि। त तव्हां बि अगरि घर में आहियो वॾा, तव्हां माउ पीउ आहियो, तव्हां मुखिया आहियो घर जा, त इहो तव्हांजो धर्म आहे, इहो फ़र्ज़ु आहे कि अगरि तव्हां भक्ति में लॻंदव कृष्ण जी त हे सभु शांत थींदा आहिनि। अच्छा चवंदा आहिनि न ग्रह शांति यज्ञ कराईंदा आहिनि, ग्रह तेज आहिनि त ग्रह शांति यज्ञ करायो। सभु कुझु न कराइणो पवंदो, तव्हां कृष्ण जी भक्ति कंदव, कोई बि ग्रह शांति यज्ञ ज़रूरत कान्हे। जो अगरि कृष्ण पूरे परिवार खे तव्हांजे गॾु आणे करे ऐं पाण में सुलह कराए प्रेम जो संबंध स्थापित थींदो। अगरि सभु भक्ति कंदा, सभिनि खां पहिरियों इहो ज़िम्मेदारी आहे मुखिया जी, जेके माउ पीउ आहिनि उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे। उहे अगरि कंदा भक्ति, तव्हां कंदे भक्ति त सभु कंदा। ऐं हीअं बि थिए थो कि जिते माउ पीउ भक्ति नथा करनि त ॿार भक्ति में लॻनि था, पोइ धीरे धीरे माउ पीउ खे वठी था अचनि, उहो बि हले। कोई त परिवार जो सदस्य भक्ति में जुड़े, पोइ धीरे धीरे सभु जुड़नि, न त सभु इकट्ठा बि जुड़नि, त उन खां पोइ छा थींदो, तव्हांजे परिवार में क्लैश न थींदा। और जॾहिं क्लैश न थींदा त क्लेश न ईंदा। जॾहिं मन मुटाव न थींदो, संबंध सुठो रहंदो, त सभु प्रेम सां सुख सां रहंदा, घर में आनंद में रहंदा। त इहो असां ॾिसूं था गणेश जे परिवार में कि कीअं शिव त पार्वती भक्त, गणेश भक्त, कार्तिकेय भक्त, लेकिन शिव त महाभागवत भक्त। त पंहिंजी भक्तीअ जे प्रभाव सां तव्हां इलाही कुझु करे था सघो। असांखे भौतिक न खपे, भक्तीअ जो प्रभाव भौतिक छो कंदा, लेकिन सभु जॾहिं भक्त थी वेंदा त पोइ परेशानी न हूंदी न संसार में, सभु स्मूथ हिकु लाइन सां हलंदा। हिकिड़ी इंजन आहे, उनजे पुठियां दॿा लॻल आहिनि, तो इंजन हले थी पटरीअ ते त दॿा खींचंदा न वेंदा। लेकिन अगरि हिकु दॿो हिते आहे, हिकु दॿो हुते आहे, हिकु दॿो अलॻि कोन्हे, त पोइ इंजन काॾे थी वञे, दॿा काॾे काॾे वञनि था बोगियूं, त उहो गड़बड़ थी वेंदो। अॼु परिवार 4 ऐं 5 असां भाती परिवार में सुख सां रहण में तकलीफ़ थी थिए। कलयुग आहे, छा करे सघंदासीं? हिकु ई उपाय आहे, भगवान जी भक्ति करो, हरे कृष्ण मंत्र जप करो ऐं परिवार खे गॾु आणो था। त इहा गणेश जी महिमा। 2 ॾींहंनि खां पोइ तव्हां गणेश चतुर्थी मल्हायो था, गणपतिअ खे घर में आणो था, त गणपति खे चओ कि हे प्रभु, तव्हां भगवान जी भक्तिअ में, भगवान कृष्ण जी भक्ति में रत आहियो, तव्हां महान भक्त आहियो, असांखे आशीर्वाद ॾियो कि असां बि भगवान कृष्ण जी भक्ति सुठे सां करे सघूं। इहा ई गणेश जी महिमा आहे, इहा असली महिमा आहे। गणेश बि ज़्यादा इंट्रस्टेड हूंदो आहे, भई हे पैसा खपनि, मार्क्स खपनि एग्ज़ाम में, हिन जो विहांउ करणु आहिनि, मां हिन लाइ वेठो आहियां। गणेश खे इच्छा थींदी आहे, जेको भक्त हूंदो आहे न उनखे इच्छा थींदी आहे सभिनि खे भक्ति करायूं, उहो ज़्यादा इम्पोर्टेंट आहे। त इहा गणेश जी महिमा, तव्हां गणपति खे आणो घर में ऐं उन्हनि खे हिकु महान वैष्णव जे रूप में पूजा करो, उन्हनि खां आशीर्वाद वठो ऐं पाण भक्ति करे अॻिते वधंदा रहो। सॼे परिवार खे गॾु भक्ति कराए ऐं सॼो परिवार सुख में ऐं आनंद में रहे। हरे कृष्ण।